टंडोबाग में सरकारी घरनि में घपलनि जा वॾा इंकशाफ। लुत्फ जमाली खिलाफ टंडोबाग में सरकारी मिलियल घरनि जे मामले ते अवाम जो गुस्सो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। वक़्तु जेको हिन जो घर ठहियल आहे उहो कचो तव्हांखे पोयां ॾेखारियो आहे बैकग्राउंड में घर कचो आहे हिन जो। भाईजान जॾहिं तव्हांखे गवर्नमेंट खां घर मिलियो ऐं पोइ तव्हां पको घर न ठाहियो, तव्हां वटि घर कचो आहे। जॾहिं मुतासिर माण्हुनि जो चवणु आहे त मुबीना तौरु पैसा वठण बावजूदि न घर मिलिया न ई संदुनि जाइज़ कम मुकमल कया विया, जंहिं सबबु ग़रीब ऐं बेवस ख़ानदान सख़्त परेशानी ऐं ज़हनी अज़ियत में मुब्तला आहिनि। अवाम जो इल्ज़ाम आहे त हक़दारनि खे नज़रअंदाज़ करे संदनि हक़नि सां नाइंसाफ़ी कई पई वञे, जॾहिं केतिरा ई माण्हू उमेदूं खणी आफ़ीसुनि जा चकर काटे थकिजी पिया आहिनि। हाणे अवाम जो चवणु आहे त वधीक ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी बर्दाश्त न कई वेंदी। जेकॾहिं जल्द शफ़ाफ़ जांच न कराई वई त मुतासिर माण्हू एहतियात जो रस्तो इख़्तियार करण ते मजबूर थींदा। टंडोबाग जे रहवासियुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी नोटिस वठी मुकमल जांच कराई वञे, ग़रीब अवाम सां थियल नाइंसाफ़ी ख़तमु कई वञे। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी करप्शन या बेज़ाब्तगी साबित थिए त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। सिंगार अली दलवानी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध, टंडोबागो। उन्हनि चयो असांखे ॾे कान असीं पैसा खणूं था, अधु तोखे त ॾींदासीं। खाई विया पोइ हाणे ख़बर कीअं जा सरकार खाधा जा कंहिं खाधा जा हिननि खाधा ख़बर मूंखे। जीअं त नाज़रीन ही जेका अम्मा नाबीन आहे उन में पासे में वेठल हिकिड़ो बुज़ुर्ग क़िस्म जो पीर असन माण्हू आहे, उन्हनि खे इहा बि ख़बर न आहे त असांजा पैसा कंहिं खाधा। ऐं जेके NRSP वारा जेके आहिनि असां उन्हनि खे पुरज़ोर मुतालबो था कयूं त खुदारा ही मिसकीन माण्हू आहिनि जे लाइ ठीकु आहे जंहिंजा घर आहिनि, अगरि जंहिं वटि पैसो आहे उन्हनि जा तव्हां खाई पेट भरियो, पर ही तव्हांखे कंडीशन ॾेखारियो था, हिन अम्मा जे घर जी कंडीशन ॾेखारियो था। ही जेका कंडीशन घर जी आहे ऐं हिन जे घर में जेके बर्तन पियल आहिनि उहे बि तव्हांखे ॾेखारियो था। हिकु गिलास, हिकिड़ी प्लेट ऐं कुझु जेको सामान जेको आहे उहो जेको हिननि जे कपिड़े गंदी जेको आहे उहो बि हिकिड़े हड़ में ॿधल आहे। ख़ुदा जो कहर तव्हां ते